नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां हिकु सवाल पुछणो आहे। हा त जॾहिं केरु गुज़ारे वेंदो आहे मतिलबु शरीर छॾे ॾींदो आहे हा त जॾहिं हुनखे खणी वेंदा आहिनि शमशान तक हा त उनजा पेर पुराणे घर जी तरफ़ कंदा आहिनि हा ऐं मुंहुं ॿाहिरि जी तरफ़ कंदा आहिनि। हा ईअं छो? उनजो छा मतिलबु? हा ॾिसो, जेको इहे कंदा आहिनि न, हिन जे लाइ असांखे परमात्मा बाप ॿुधाए थी भई हाणे उहो पुराणो शरीर त ख़तम थी वियो न, त हाणे आत्मा वटि वञी करे नयो शरीर वठंदी। त हिकु तरीक़े सां मतलब कि वो पंहिंजे पुराने घर जी तरफ़ लतियूं थी ॾेखारे। लतियूं ॾेखारींदा आहिनि। पेर सां अगरि कंहिंखे धक्को ॾींदा आहियूं त छा थींदो आहे, वो हटी वेंदो आहे न पंहिंजे अॻियां करे। त हिकु तरीक़े सां उहो पंहिंजे पुराणे घर खे लत थी हणे ऐं नए घर जी तरफ़ वञे थी। ॾिसो, शमशान में वेंदी त वो शरीर जली वेंदो, आत्मा त वेंदी न, शरीर वियो त आत्मा जो शरीर जली वियो, मतलब पूरो नामो निशान ई ख़तम थी वियो। हाणे वो ॿियो शरीर वञी करे वठंदी। त हिन करे ॾेखारींदा आहिनि कि पुराणे घर जी तरफ़ वो लत थी हणे कि हाणे मां हिन मां ॿाहिरि निकिरी हुयमि ऐं नए दुनिया में वञी करे नए गर्भ में वञी करे नयो शरीर थी वठां। हा, त हिन जो एग्जाम्पल असांखे परमात्मा ॿियो बि ॾींदा आहिनि कि भई हाणे जेको परमात्मा कमु करणु आयो आहे, स्वर्ग जी दुनिया ठाहिणु आयो आहे, त उहो असांखे परमात्मा बाप बि चईंदा आहिनि कि अगरि तव्हांखे निश्चय थी वियो कि बरोबरि ये कलयुगी दुनिया ख़तम थी थिए त तव्हां बि हिन दुनिया खे लत मारो। लत मारो मतिलबु हिते रहंदे हुए बि ईअं रहो जीअं मां हाणे हाणे हिन शरीर खे छॾे करे नई दुनिया में नयो शरीर वठां थी। रहो त हिन दुनिया में, हिन शरीर में ई आत्मा वेठी आहे, लेकिन आत्मा की वो स्मृति अथसि कि जॾहिं मां पुराणो शरीर छॾंदी आहियां त पुराणे घर खे हिकु तरीक़े सां लत मारे करे नए गर्भ में वञी करे नयो शरीर वठंदी आहियां। त हाणे मुंहिंजो बि मुंहिंजे लाइ नई दुनिया ठाहिणु आयो आहे। त मुंहिंजी बुद्धि में बि छा आहे कि हाणे मां हिन पुराणी दुनिया खां परे नई दुनिया में थी वञा। ठीकु आहे, मतलब मन सां वैराग्य अचे, आसक्ति जेका सॼी दुनिया में लॻी पई आहे। हा, पंहिंजो मोह कढणो आहे, बुद्धि खे परे करणो आहे। हा, ॿियो ॾिसो, जॾहिं पाण कंहिंखे चईंदा आहियूं कि हाणे तोखे ये चीजूं मिलंदी, तूं ये चीजूं छॾ, त वो फटाफट वञी वठंदो आहे न। त हाणे परमात्मा बाप असांखे ॿुधाए थी, जंहिंखे निश्चय थी वियो भई हाणे मूंखे नई दुनिया में वञी करे हीअं करिणो आहे, हुन पंहिंजी प्लानिंग शुरू करे छॾी, त ऑटोमेटिकली पुराणी दुनिया खे छा लॻंदी, लत ई लॻंदी न। हा, लत हणण मतिलबु मोह निकिरंदो वेंदो। त इहे ई ॾेखारींदा आहिनि कि शमशान जी तरफ़ मुंहुं छो कंदा आहिनि कि हाणे मां वञा थी शमशान जी तरफ़ त मुंहिंजो ई शरीर जली वेंदो, त पूरो नाम निशान ख़तम थी वियो न, मुंहिंजे पुराणे शरीर जो, पुराणे संबंध सां जेका बि संबंध हुया। त इहो असांखे ॿुधाईंदा आहिनि परमात्मा, यथार्थ मतिलबु। ठीकु आहे दीदी, थैंक यू।